रतोदेरो रिपोर्ट। रिपोर्टर आगा नईम अकबर अबड़ो। रतोदेरो में सर्वेज सोशल वेलफेयर एसोसिएशन जो बुनियाद रखियो वियो। रेस्ट हाउस में बाडी जे इलेक्शन कराइण बाद हेल्थ बिरादरी तकरीब थी गुज़री, जंहिंजी सदारत शहर जे सीनियर उस्ताद साईं गुलाम रसूल मंगी कई ऐं मेहमान ख़ास सैयद आबिद हुसैन शाह हुयो। सर्वेज सथ हिकु समाजी भलाई लाइ जाखोड़ींदड़ सोशल वेलफेयर एसोसिएशन आहे, जंहिंजे कम जो दायरो रतोदेरो शहर हूंदो। चूंडियल अहदेदारनि में सरपरस्त आला अतीक आज़म अब्बासी, सदर मीर आसिफ अली मंगी, सीनियर नायब सदर सैयद कामरान अली शाह नकवी, नायब सदर सईद अहमद जूणेजो, जनरल सेक्रेटरी ज़फ़रुल्लाह लांगा, प्रेस सेक्रेटरी सदाम हुसैन जमाली, जॾहिं त एडवाइज़िंग कमेटी जे मेंबरनि में डॉक्टर इमरान अकबर अरबाणी, सैयद आबिद हुसैन शाह ऐं साईं गुलाम रसूल मंगी शामिल कया विया। सिंध एक्सप्रेस न्यूज़।